अॼु असांजो मदीनी पाक में आख़िरी ॾींहुं आहे ऐं राति 3:40 ते असांजी फ्लाइट आहे। अॼु महबूबनि जे रोज़े वटि सलामी भरण लाइ पहुता आहियूं। छा त ॾींहुं हुया, कॾहिं त इंतज़ारु हुयो त सुभाणे महबूबनि जी हाज़िरी ॾिबी। अॼु वरी इहो इंतज़ारु आहे त अॼु आख़िरी हाज़िरी आहे, आख़िरी सोमणी निमाज़ महबूबनि जे मुल्क में पढ़ी ऐं इंशाअल्लाह पोइ एयरपोर्ट मदीना एयरपोर्ट ते रवाना थींदासीं। मदीने जे महबूब खे छॾण ते दिलि ई नथी चवे। Birisine herkes geliyor. Sen mi yiyeceksin? Bir de hemen bu odaya girdi şeyler. Çekil ya.